अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध वॉइस जो प्रोग्राम सिंध मॉर्निंग। मां आहियां अवां जी मेज़बान यसरा ख़ून। जी नाज़रीन, त सयाहत जेका आहे सिर्फ़ हिकु घुमण फिरण जो नालो न आहे, बल्कि सियाहत जे ज़रिए असां डिफरेंट कल्चर्स खे सुञाणूं था, ॼाणूं था, डिफरेंट जॻहुनि ते वञूं था, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलूं था। अहिड़ी तरह सां असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे सिंध में सयाहत जा मौक़ा, चैलेंजिस ऐं मुस्तक़बिल। इन बारे में असां सां ॻाल्हाइण लाइ लाइन ते मौजूद आहिनि बिलावल सोलंकी साहब, जेके असांखे ॿुधाईंदा त सिंध में सकाफ़त, सूफ़िज़म, रेगिस्तान, ढंढूं, जबल, समुंड ऐं कुदरती हुस्न जा बेशुमार खज़ाना मौजूद आहिनि। इन बावजूद सिंध सियाहत जे आलमी नक्शे ते इहो मक़ाम हासिल न करे सघी आहे जंहिंमां इहा हक़दार आहे। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं त सिंध में सियाहत जा कहिड़ा मौक़ा आहिनि, सियाहनि खे कहिड़ियूं सहूलियतूं घुरिबल आहिनि ऐं सियाहत खे सनत बढ़ाइण लाइ छा करिणो पवंदो। सो असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहिनि बिलावल सोलंकी साहब। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम, वॾी महिरबानी अवां जी। बिलावल, वॾी महिरबानी अवां जी जो अवां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो। बिलावल, ॿुधाइजो त सिंध में सियाहत जो शोबो केतिरी तरक़ी करे सघियो आहे? छा सयाहनि लाइ बुनियादी सहूलियतूं मौजूद आहिनि? जी, असां जेके छोजो पहिरियों त मां तव्हांखे पंहिंजो बैकग्राउंड ॿुधायां त असां जेके बिलावल सोलंकी ऐं सफ़ीर सिंध टाइटल आहे मुंहिंजो, ऐं मुंहिंजी अचीवमेंट्स इहे आहिनि त मां 11,000 खां वधीक जेके गैर मुल्की सियाह आहिनि उन्हनि खे असां सिंध जो असां हुनखे एक्सप्लोर टूर करायो आहे। ऐं उन में मुंहिंजो तजुर्बो आहे लैंड ग्राउंड, जेको बि ग्राउंड रियल जेके बि शयूं आहिनि, जेके नेगेटिव पॉज़िटिव या जेके चैलेंजिस असांखे आयूं आहिनि, त उन में इहो आहे त असां ठंड ते अञा ताईं हिकिड़ी आलमी मयार जे मुताबिक़ असां 2 सिंध में वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहिनि, जंहिंमें असांजो पहिरियों त मोहंड दरो आहे ऐं उन खां पोइ मकली जो कब्रिस्तान आहे, उहो असां वर्ल्ड हेरिटेज साइट में जेके यूनेस्को जी आहे आलमी लिस्ट में, उन में शुमार आहिनि, जेके 1989 में थिया। त मोहन दड़े में पहिरियों ॾिसो त हुते एयरपोर्ट आहे, पर हिन महिल ताईं बदकिस्मत अनफंक्शनल आहे। माना हिकु वॾो चैलेंजिस आहे, जिते असांजे गैर मुल्की सियाह अचनि था त उहे बाय रोड अचनि था, बाय रोडनि जी कंडीशन अञा ताईं बहितर न थी आहे। इवन वरी तव्हां असां जेकी गर्मी जी सीज़न अचे थी, जेके असांजा सिंध जा माण्हू ऐं कराची खां विञे कश्मीर ताईं इहे हमेशह नॉर्थ जी तरफ़ वञनि था पिया। त अगरि असां वटि जेकी गोरखिल स्टेशन आहे, जेकी सिंध जो मरी जंहिंखे चवंदा आहिनि, त उन जी रोड जी कंडीशन अञा ताईं न ठही सघी आहे। जेके असांजा लोकल वीचारा सियाह आहिनि, बजाए जो लखे रुपया ख़र्च करे ऐं नॉर्थ साइड वञनि था पिया। अगरि उन्हनि खे इहा अपॉर्चुनिटी, रोड रस्ता हुते सुठी हिकिड़ी अपॉर्चुनिटी हुजे त उहे टूर 15 खां 20,000 में, 10,000 खां 15,000 तक उहो करे था सघनि 2 खां 3 ॾींहंनि जो। ऐं असां वटि जेको ॿियो आहे त हिकिड़ो सिंध में अलाह साईं जी तरफ़ां हिते असां वटि सूफ़िज़म बि आहे, असां वटि इंडस वैली सिविलाइज़ेशन साइट्स बि आहिनि, रेगिस्तान जीअं तमामु त डेज़र्ट बि आहे, हिकिड़ो जीप सफ़ारी जे लाइ जीअं असांजो बावलपुर में थींदी आहे हिकिड़ी सफ़ारी, उहा आहे। असां वटि इंडस डेल्टा आहे, असां वटि समुंड आहे, असां वटि यानी कि अलाह साईं जी तरफ़ां हिकिड़ो अहिड़ो लैंडस्केप ॾिनो वियो आहे। पहाड़ आहिनि, जेके गोरखिल जा पहाड़ आहिनि, हिते माउंटेनिंग जेके क्लाइंबिंग थी सघे थी पई, ऐं पैराग्लाइडिंग आहे, उहा अञा ताईं असां सिंध में शुरू न थी आहे। माना अञा ताईं असां कई साल पोइ थिया आहियूं। ऐं अगरि पाकिस्तान जी GDP जेकी आहे उहा तक़रीबन 5.9 जेकी आहे आशारिया, उहा GDP जेको आहे उहो जनरेट करे थी पई टूरिज़म पूरे पाकिस्तान में। ऐं उन मां जेके मां ईअं खणी चवंदुमि, उन मां तक़रीबन 4+ जेकी आहे उहा मथे KPK ऐं नॉर्थ जेकी आहे उहा जनरेट कंदी हूंदी। बाक़ी असां जेके सिंध में आहे उहा खणी 1% या ईअं खणी चऊं। हिन महिल जेके इन मां जेके टूरिज़म मां जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि, उहे हिन महिल जेके 5.9 जेकी GDP आहे, उन में तक़रीबन 4.2 खां 4.7 जेके मिलियन आहिनि पीपल्स जेके आहिनि, जेके माण्हू आहिनि, उहे हिन मां मुस्तफ़ीद थियनि था, जंहिंमें ट्रांसपोर्ट हुजे, होटलिंग हुजे, लोकल गाइड्स हुजनि, हैंडीक्राफ्ट शॉप हुजनि, या जेके बि अहिड़ा मुख़्तलिफ़ जेके टूरिज़म सां कनेक्टेड आहिनि। इवन इंटरनेशनल फ्लाइट्स थियनि, लोकल फ्लाइट बुकिंग हिते, इहो एतिरो रेवेन्यू जनरेट थिए थो पियो। माना सिर्फ़ु एतिरी नंढड़ी कोशिशुनि में अगरि असां वटि ॿियो, मां तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां। हाणे असां वटि कुझु टाइम खां जेको असांजो थरपारकर जो इलाइक़ो आहे, मिठी हुजे, नगर पार्कर हुजे, उमरकोट हुजे, त हुन में तव्हां ॾिसो काफ़ी सालनि खां 14 अगस्त ते जेके असां अगस्त मॉनसून जी सीज़न हाणे शुरू थी वई आहे, त अगस्त सेप्टेंबर में उते तक़रीबन 10 लख 1 मिलियन खां वधीक उते असांजा जेके लोकल पंहिंजा सिंध जा सियाह आहिनि, जेके लोकल नौजवान फैमिलीज़ आहिनि, उहे उते वञनि पियूं। उते लोकल जेके प्राइवेट गेस्ट हाउस थिया आहिनि, काफ़ी रोड उन मां चवंदो असांजे अंदरूनी सिंध खां नगर पार्क मिठी जा रोड तमामु बहितर आहिनि, छो हुते काफ़ी इंटरनेशनल कंपनी थरकोल जा प्रोजेक्ट्स हलनि था।
त रोड रस्ता तमामु बहितरीन ठहियल आहिनि। त इन असां इन काफ़ी ॻाल्हि खे चैलेंज तव्हांजी कंटिन्यू कंदे मां अव्हां खां पुछंदसि त छा हुकूमत सियाहत खे सनत तौरु वठी रही आहे या अञा बि नज़रअंदाज कयो वञे पियो? जीअं अव्हां मिठीअ जी ॻाल्हि कई ऐं अव्हां थर जी ॻाल्हि कई, त इन मामले में छा हुकूमत इनखे ॾिसी रही आहे? जी बिल्कुलु, मां हाणे कोशिशि जेकी मां ॻाल्हि कई जेकी गोरख हिल स्टेशन आहे, त काफ़ी सालनि खां तव्हां ॿुधंदा गोरख हिल स्टेशन, गोरख हिल स्टेशन जॾहिं इहो फाउंड थियो, जॾहिं हेलीकॉप्टर ते विया हिकिड़ो ग्रुप पियो, उन्हनि हिकिड़ो चयो बाबा हिते ॾाढी थधिकार आहे, रहिया पंहिंजे गवर्नमेंट जा हुन दौर में जेके ब्यूरोक्रेट्स हुआ। त असां वटि हिन महिल ताईं बदकिस्मती सां गोरख हिल जो रोड न ठही सघियो आहे। इवन तव्हां जेके असांजे हिते गोरख हिल जी जेकी ऊचाई आहे, उहा एज़ कम्पेयर टू जेके नॉर्थ जा जेके पहाड़ आहिनि उन खां घटि आहे। ओसि ताईं ॾिसो जेके कराकरम हाईवे जहिड़ा रोड ठही था सघनि, जेके हुते काफ़ी जॾहिं कराकरम हाईवे ठहे पियो त हुते काफ़ी वीचारियूं जानूं बि ज़ाया थियूं। पर असां वटि गोरख हिल जी खणी चंदासीं कुझु हज़ार आहे, त उते रोड अञा ताईं न ठहियो आहे। त मोहन दड़ो जेको मां तव्हांखे मिसाल ॾेई सघियुमि, त असां वटि अञा ताईं जेको एयरपोर्ट अनफंक्शनल आहे। एयरपोर्ट जेके असां वटि आहिनि, इवन तव्हां पंजाब में ॾिसो केॾा इंटरनेशनल एयरपोर्ट्स आहिनि। असां वटि हिकिड़ो ई आहे जेको कराची आहे। त अगरि डायरेक्ट असां क्लाइंट्स अचनि, मोहन दड़े ते अचनि या सखर में अचनि, हैदराबाद असां अनफंक्शनल पियो आहे। त ऐं जेकी गवर्नमेंट आहे, ॿी ॻाल्हि गवर्नमेंट ते अचां त गवर्नमेंट जेकी कोशिशि कंदी आहे हमेशह जेके प्रोजेक्ट्स में 3D में जॾहिं प्रेज़ेंटेशन ॾींदा त उहा सुठी हिकिड़ी पेश थींदी आहे। जीअं आर्किटेक्चर हमेशह कंहिं जॻह जो नक्शो ॾेखारींदो आहे, जॾहिं 3D में कंप्यूटर ते स्क्रीन ते ॾेखारींदो आहे त ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं जॾहिं ग्राउंड ते ठहंदो आहे त हुन में जेके मिस्त्री हूंदा आहिनि, जेके मैकेनिक्स हूंदा आहिनि, जेके मेसन्स चऊं, इंजीनियर चऊं, जेके हूंदा आहिनि, त उहे काफ़ी ग़लतियूं कंदा आहिनि। त हमेशह ईअं ई आहे, जेके मेन मशीनरी वेठी आहे त उहे कोशिशि कंदा आहिनि। इवन काफ़ी हुकूमतूं आयूं आहिनि जेके कोशिशि कंदियूं आहिनि त असां सियाहत खे जेको आहे वधीक फ़रोग़त ॾियूं। त हिकु तव्हां हिकिड़ो नंढो जीअं मिसाल तव्हां हिन मिठी ऐं थरपाकल जो तव्हां बि हिते सिंध में ॾिसो था त पहिरियों हुते कोई न वेंदो, पर हे असां वटि 5-6 साल खां पोइ हिते हाणे लखे माण्हू वञनि था पिया। हिकिड़ो बूस्टअप लॻो आहे सोशल मीडिया जे थ्रू। उते माण्हू वीडियो ॾिसंदा सोशल मीडिया ते, टिकटॉक हुजे, फेसबुक हुजे, इंस्टाग्राम हुजे। ऐं इवन गैर मुल्की जेके असां इंटरनेशनल सियाह आहिनि त उते बि काफ़ी वेंदा आहिनि। असांजा ग्रुप्स मां पाण वठी वियो आहियां, इटली जा ग्रुप काफ़ी वठी आया। त पहिरियों NOC असां वठंदा आहियूं। त ॾिसो असां वटि विंटर सीज़न में जॾहिं नॉर्थ ख़तमु थींदो आहे त असां पंजाब जा माण्हू, इवन KPK जा माण्हू असां वटि साउथ जो ॾाढो यानी की ईंदा आहिनि। यानी सखर खां वठी असांजो कराची ताईं, यानी जंहिंमें अगरि सखर थी वियो, मोहन दड़ो थी वियो, असांजो कोडगी थी वियो, सचल सरमस्त थी वियो, वरी सूफी आलम ट्रायल में भिक्षा थी वियो, सचल सरमस्त हुनजी लाल शहबाज कलंदर जी दरगाह थी, उते ॾिसो फेस्टिवल लॻंदा, उते लखे माण्हू था अचनि। इवन पंजाब मां उहे न, सिर्फ़ु हिकु इवेंट जे करे लखे माण्हू था अचनि। त इहे शयूं असांजूं घुमंदा ईंदा आहिनि। जी, अञा बिलावल मां सम्झां थी त केतिरा ई ख़ूबसूरत माॻ अहिड़ा आहिनि जेके अॼु बि माण्हुनि जी नज़रुनि खां ओझल आहिनि। अव्हां इन्हनि खे कीअं मुतारिफ़ कराईंदव? जी बिल्कुलु, मां पंहिंजो नंढो मिसाल ॾियांवांखे त मां तव्हांखे ॿुधायो त मां जॾहिं असां 12 साल मूंखे थी विया आहिनि टूरिज़म में, त असां जॾहिं को शुरू कयो त असांजो ख़ैरपुर जो मां पंहिंजे होम टाउन जो मिसाल ॾियां त असांजो फेरमल हुयो, कोडजी क़िलो हुयो, त हिते माण्हू न ईंदा बि हुआ त कंहिंखे ख़बर न हुई। इवन जेके असांजा लोकल ब्यूरोक्रेट्स हुआ या जेके असेंबली में चूंडियल नुमाइंदा हुआ, उन्हनि खे इहे शयुनि जी ख़बर न हुई। त उहे जेके आहिनि उन्हनि खे ख़बर न हुई त असां वटि हेॾो जेके गैर मुल्की सियाह आहिनि, डिप्लोमेट्स आहिनि, उहे अचनि था पिया। त असांखे सोशल मीडिया जे थ्रू मेन हिकिड़ो हिन दौर में सोशल मीडिया जो टूल ई आहे जेको उन जे ज़रिए जेको आहे उहो इनखे असां फ़रोग़त ॾेई था सघूं। हिकिड़ी इवन इन्हनि में मेन किरदारु आहे गवर्नमेंट जो। गवर्नमेंट जेकी आहे, गवर्नमेंट जेकी मशीनरी आहे, जेको उन्हनि जेके फंड्स आहिनि, उन जे थ्रू वधीक असां हिनखे प्रमोट करे सघूं था। गवर्नमेंट खे घुरिजे त हिनखे वधीक प्रमोट करे। जीअं असां इंटरनेशनल सियाह जेके ॿुधायोमांव, असां वटि इवन कोडगी में ई जेको आहे लखनि जी तादाद में स्कूल ट्रिप्स हुजनि या केर बि हुजनि त ईंदा आहिनि। तव्हां जेके ॿुधायोमांव मोहन दड़े ते तव्हां विंटर सीज़न में ईंदो, उते तव्हांखे घुमण जे लाइ स्पेस न खपंदो, न हूंदो, एतिरा माण्हू अचनि था पिया। तव्हां मज़ारुनि ते ॾिसो, दरगाहुनि ते ॾिसो, इवन मकली में ॾिसो, बंबोर में ॾिसो, चौकुंडी में ॾिसो, जेके बि असां टोसा आहिनि, शाहजहा मस्जिद ते वञो ठठे में, तव्हां उते वञो, रनीकोट ॾिसो। रनीकोट में जेको आहे कराची मां दोस्त बाइकर्स निकिरंदा ग्रुप विंटर में, 50 बाइक्स हूंदियूं, तक़रीबन 120 बाइक्स हूंदियूं आहिनि जेके उहे रहंदा आहिनि, उते टेंट्स खणंदा आहिनि। हाणे मां तव्हां वरी पहुते थो वठी हलां त रनीकोट जेको क़िलो आहे, जेके ग्रेट वॉल ऑफ सिंध चयो वेंदो आहे, 34 किलोमीटर वॉल आहे, उते एतिरनि सालनि खां रोड कोन हुयो, उते पुल भॻल हुई। हाणे रिसेंटली 2 साल थिया आहिनि या 1.5 साल थियो आहे, त जेको हाणे जो कल्चर टूरिज़म जो मिनिस्टर आहे, उन्हनि जी कोशिशि कंदा उहो रोड, उहा पुल ठही आहे, जेके आम माण्हू जैसे आहे वेंदे रनीकोट जेको मेन गेट आहे, ओसि ताईं हाणे माण्हू वञनि था पिया। अच्छा, ही जेका
एज अ टूर गाइड जी हैसियत सां अवां काफ़ी सारनि माण्हुनि खे जेके इंटरनेशनली असां वटि अचनि था, जीअं तव्हां ॿुधायो इटली जा माण्हू आहिनि या ॿिए जेके बि वेस्टर्न कंट्रीज़ जा माण्हू असां वटि अचनि था, ऐं एज़ अ टूर गाइड अवां उन्हनि खे टूर बि करायो था, त उन्हनि सियाहनि जी सभ खां वधीक जेका कहिड़ियूं शिकायतूं जेके अवां खे ॿुधण में अचनि थियूं? हाँ जी, बिल्कुलु। असां जेके शिकायतूं आहिनि त उन में हिकिड़ो असांजो फुक़दान आहे, हिकु टूर गाइड्स जेके आहिनि असां सिंध में तमामु घटि आहिनि। पहिरीं ॻाल्हि, जिथे वञनि था हिकिड़ा सोलो ट्रेवलर जेके हूंदा आहिनि उहे हमेशह के अकेला सफ़र कंदा आहिनि, बाइकर्स हुजनि या जेके इंडिविजुअल्स बाई साइकिल ते ईंदा आहिनि। त असां वटि गाइड्स जी वॾी गैप आहे हर साइड ते। हाणे सही, मूं वटि दर ते कुझु रखिया आहिनि, बाक़ी ॿियूं जेके नंढियूं साइड्स आहिनि उते को गाइड न आहे। सही। ऐं उन अलावा असां जेकी होटलिंग आहे, जी। उहे होटल जेके आहिनि इवन सखर थी वियो, सखर में आहिनि या हैदराबाद या कराची में, हम्म, भई लोकल जेके नंढा नंढा जेके साइड्स आहिनि विच में न आहिनि। हम्म, ऐं बेसिक जेके फैसिलिटीज़ आहिनि जंहिंमें असां हम्म, वटि कोशिशि कयूं त 3D जेके मॉडल्स आहिनि या जेके प्रेज़ेंटेशन आहे, कुझु टाइम पहिरियों गवर्नमेंट कोशिशि कईसीं टूर करणु त असां SMD स्क्रीन हणायूं, हुन ते डॉक्यूमेंट्री था हलनि, पर उहा बि कोशिशि हुननि जी अञा ताईं जेको आहे उहो कोशिशि आहिनि त हम्म। अञा ताईं उहा पेंडिंग में आहे। त अच्छा, हुते छा ख़ानगी शोबे प्राइवेट सेक्टर खे सियाहत में वधीक सीड़ पकारी करणु घुर्जे? हुकूमत इन जी कीअं हिमत अफ़साई करे सघे थी? जी बिल्कुलु। इन में ॾिसो न, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हुजे या जेके ख़ानगी इदारा आहिनि त उहे हिमत कनि। इवन तव्हां जीपी में ॾिसो, गिलगित उते सॼा आवाखानी या जेके फेरीना होटल्स वारा आहिनि उहे गवर्नमेंट सां पार्टनरशिप में आहिनि। ईअं ई तव्हां ॾिसो हिनमहिल जेको ॿुधायोमांव कीजल लेक ॾिसो, उहो बि गवर्नमेंट कोशिशि कई, या हाकवे जेके आहिनि जेको कराची में हट्स, उहे बि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते आहिनि। त ईअं ई जेको आहे ॿ टे ॾींहं पहिरियों मूं वटि दर ते जेकी फ्लाइट्स अचनि थियूं उहे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते फ्लाइट्स अचनि थियूं, वरी उहे विच में MOU कैंसिल थियो या पेंडिंग में या कुझु अहिड़ो शयूं हम्म, आहिनि त उहे वरी पोइ थी थियनि। त जेकी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप आहे त उन मां जेके ख़ानगी इदारा आहिनि त उन्हनि खे पंहिंजो फ़ाइदो नज़र ईंदो त उहे हमेशह कोशिशि कंदा त असां वधि खां वधि पंहिंजी जेकी सलाहियतूं आहिनि उहे उन्हनि खे एक्सपीरियंस जेको आहे उन्हनि खे गवर्नमेंट खे ॾियूं, ऐं हम्म। गवर्नमेंट असां मां मुतफ़िक़ थिए ऐं असां गवर्नमेंट मां मुतफ़िक़ थियूं। जी त इन में बिलावल, इन जे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप कमु करे थी त ईंदड़ जेके 5 साल आहिनि उन में जेकॾहिं सही पॉलिसियूं इख़्तियार कयूं वञनि त छा सिंध पाकिस्तान जो हिकु अहम सियाहती मर्कज़ बणिजी सघे थो? जी बिल्कुलु। इन में ॾिसो न, तव्हां असांजो जेको सिंध सूबो आहे, जेको असांजो दारुल हुकूमत आहे सिंध जो कराची, उहो हिनमहिल बि बैकबोन आहे पूरी पाकिस्तान जी इकोनॉमी जो। हम्म, त ईअं ई असां वटि जेको सिंध में सियाहत आहे उहा बि हिनमहिल ताईं जेको ॿुधायोमांव त बजाए नॉर्थ में ॾिसो हिनमहिल स्लाइडिंग हले थी पई, फ्लड्स अचनि था पिया, काफ़ी हुते माण्हू एक्सपेंसिव ट्रिप थियनि था पिया, जेके इवन पाकिस्तान जा बि ईअं हम्म, सम्झो जेके फॉरेनर्स जे इक्वली जेको आहे एतिरो एक्सपेंसिव अचनि था पिया। त असां वटि जेके शयूं आहिनि उहे हम्म, माना वधीक थी सघंदियूं। हम्म। अच्छा, सियाहत ज़रिए सिंध जे नौजवाननि जे लाइ रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थी सघनि था? छा नौजवान जेको टूर गाइड खे पंहिंजो प्रोफेशन वठी सघनि था? जी बिल्कुलु। हिन में मां अॼु जी रिपोर्ट पढ़ां पियो हिकिड़ी त जीबी में हिकु, बल्कि केपीके में हिकु पिशावर में हिते डिस्ट्रिक्ट आहे, हुन में लिखियल आहे, बाक़ाइदा बोर्ड लॻल आहिनि त तव्हां जेके टूर गाइड आहिनि, टूर गाइड जे बग़ैर, भली लोकल हुजनि या फॉरेनर, तव्हां बग़ैर उन लोकेशन ते तव्हां नथा वञी सघो। उन्हनि जी पर डे चार्ज जेका पर ग्रुप सां हिकिड़ी 4000 आहे पर ग्रुप सां। अगरि उहो तव्हां 2 कलाकनि जो टूर आहे त 4000, जेके फॉरेनर्स आहिनि उन्हनि 5000। अगरि तव्हां पर डे में, मां जेको हिकिड़ो एक्सपीरियंस आहे, अगरि को बि नौजवान 3 या 4 टूर आणे पर डे त उहो 12 खां 16,000 रुपया कमाए सघे थो, ऐं 6 महीने सीज़न में उहो डबल कमाए सघे थो पियो, जेके 6 महीना वेही खाई सघे थो पियो। त असां वटि जेके टूर में जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि, गाइड्स जे लाइ जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि, इहे तमामु बहितरीनु आहिनि। हम्म, नौजवान अॻिते अचनि ऐं हमेशह जेके सिंध में ॿुधायोमांव, भले होटलिंग हुजे, हैंडीक्राफ्ट शॉप हुजे, या नई नई हम्म। कोई अपॉर्चुनिटी अचनि थी पयूं, त अगरि कनि त टूरिज़म में ॾाढी इनकम जेकी रेवेन्यू आहे जनरेट करे सघनि था पिया। जी महिरबानी बिलावल अवां जी जो अवां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो, ऐं जेका सियाहत जी ताज़ा तरीन सूरत हाल आहे अवां उन खां असांखे आगाह कयो। महिरबानी अवां जी।
जी नाज़रीन, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे अचो तव्हांजी मुलाक़ात करायूं था, मूंखे मिलायूं था अॼु सिंध जे के नामियारे तालीमदान सां। ऐं अॼु जो असांजो टॉपिक हूंदो, जेका डिस्कशन हूंदी, उहा सिंध जी मजमूई तालीमी सूरत हाल ते हूंदी। त जीअं सिंध में तालीम खे हर हुकूमत पंहिंजी तरजीह ॾींदी रही आहे, पर अॼु बि लखे ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। आला तालीम ताईं पहुच महदूद आहे। सरकारी यूनिवर्सिटियुनि में माली ऐं इंतिज़ामी मसइला आहिनि ऐं उन्हनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि, जॾहिं त रोज़गार, तहक़ीक़ ऐं जदीद टेक्नोलॉजी बि वॾा चैलेंज आहिनि। अॼु इन्ही अहम मामलनि ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु मौजूदु आहिनि शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद जा वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मदद अली शाह साहब, जिन सां सिंध जी मजबूई तालीमी सूरत हाल, यूनिवर्सिटियुनि जे मुस्तक़बिल, नौजवाननि जी सलाहियत ऐं तालीमी सुधारनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम शाह साहब। वालेकुम अस्सलाम। अदी खुश आयो? तबीयत ठीक आहे? सब अल्हम्दुलिल्लाह सर, महिरबानी अव्हांजी जो अव्हां पंहिंजो कीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं असांजे प्रोग्राम में आयो, असांजे सॾ ते आयो। महिरबानी अव्हांजी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो मूंखे तव्हां हिकिड़ी अपॉर्चुनिटी ॾिनी जो मां पंहिंजे ख़्यालात जो तव्हांजे साम्हूं इज़हार कयां ऐं सभिनी ताईं पंहिंजा ॾुख, दर्द, सूर, सिंध जा तालीम कहिड़ियूं सुठियूं शयूं आहिनि, कहिड़ियूं उन में उणायूं आहिनि, उन ते कीअं असां काबू पाए था सघूं, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो इज़हार कयां। ज़रूर सर, सभ खां पहिरीं त इहो ॿुधाइजो त सिंध जी तालीमी निज़ाम अव्हां कीअं था ॾिसो इनखे। हिकिड़ो सर्वे थियो आहे गैल्प, उन में दावा कई वई आहे त सिंध जी ख़्वांदगी शरह बलोचिस्तान ऐं KPK खां बि घटि आहे, पोइते आहे। बस मां शुरू कंदुमि साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब जे शेर खां त जेदो तुंहिंजो नाव बाजब ओॾिया ई मंगा, रिय थंबे रिय थूणे, तूं छपर तूं छा, कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सब का। यसरा मां जेका ॻाल्हि महसूस कई आहे उहा इहा त असां वटि हालांकि हायर एजुकेशन कमीशन काफ़ी बहितर थी आहे, पर पोइ बि ओवरऑल जेकॾहिं असां कंपेयर कयूं पंहिंजे लोअर एजुकेशन खे ॿियनि खे ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान जे माहौल में, एशिया जे माहौल में, त अञा असांखे घणियूं मंज़िलियूं जाॻणियूं आहिनि, घणो अॻिते वधिणो आहे। हींअर सभ खां वॾो प्रॉब्लम इहो आहे त असां जेके सेरिमोनियल शयुनि में फाथल आहियूं, असुल ॻाल्हियुनि ते तवजा घटि था ॾियूं, उन करे असांजो तालीमी निज़ाम में काफ़ी जेको आहे न उणायूं रहिजी वियूं आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त लोअर एजुकेशन असां अलाह साईं जन्नत नसीब करे साईं निसार अहमद सिद्दीकी साहब खे, साईं निसार अहमद सिद्दीकी साहब जे दौर में 5 ऐं 8 क्लास जी असां हिकिड़ी सर्वे कईसीं सिंध जे सभिनी ज़िलनि जी, कराची, हैदराबाद, तव्हांजो थर, ऐं उन में तव्हां ॾिसो त तव्हांखे हैरत थींदी, 3 सब्जेक्ट असां खयासीं, साइंस, मैथ्स ऐं इंग्लिश। ठीकु आहे। ऐं उन्हनि 3 सब्जेक्ट्स में तव्हांखे हैरत थींदी त पूरे सिंध में जेको मैक्सिमम स्कोर थियो उहो उमरकोट जो 2 नंबर ते थरपार कराई। त हाणे ॾिसो इहे असांजा ज़ाहिरी तौर ते त पोइते पिया ज़िला आहिनि, पसमानदा ज़िला आहिनि, पर उन्हनि में ॾिसो ॿारनि खे हिकिड़ो शऊर आयो आहे त असां जे पढ़ंदासीं त सर्वाइव कंदासीं ऐं अॻिते वधंदासीं। ऐं सिर्फ़ु तालीम जी ज़रूरत न आहे, क्वालिटी एजुकेशन खपे। ॾिसो न हींअर पेरेंट्स वटि बि ऑप्शन आहिनि, तव्हांजूं केतिरियूं यूनिवर्सिटियूं खुलियूं पियूं आहिनि, तव्हांजा प्राइवेट गवर्नमेंट जा, पर जेको फादर आहे, मदर आहे, उहे ॿारनि खे ओॾे था मोकिलनि जिथे उहे सम्झनि था त ॿार डिग्री करे लाभ हासिल कंदो, काथे न काथे फॉरेन में या त पोस्ट ग्रेजुएशन कंदो, PhD कंदो, उनखे नौकरी मिलंदी, या हिते पंहिंजो सुठो बिज़नेस डेवलप कंदो, एंटरप्रेन्योर थींदो, टेक्नोप्रेन्योर थींदो। त इहा जेका ॻाल्हि क्वालिटी एजुकेशन आहे, ॾिसो सखर आहे बि हिकिड़ो नंढो अदारो आहे न साईं, उन में मां उनजे पाइनियर्स मां आहियां। निसार सिद्दीकी साहब पंहिंजे दौर में वॾी महिनत सां इहो इदारो जेको आहे सो ठाहियो, ऐं उन खां पोइ हींअर ॾिसो त सखर आहे बि एॾो नालो आहे, न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि वर्ल्ड वाइड हिकिड़ो बहितरीन अदारो माना काउंट कयो थो वञे। उन खां पोइ मां ख़ैरपुर में फर्स्ट जेका यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी स्टैब्लिश थी, उन में मां पहिरियों ऐं पाइनियर वाइस चांसलर हुउमि। हाणे डिप्लोमा, बीटेक, इहे अहिड़ियूं डिग्रियूं जंहिंमें को वञे कोन थो चॉइस में, उहे ॿार अचनि था जेके बिल्कुलु पोइते पहले जंहिंजी काथे बि नथी थिए, असां वेठा डिप्लोमा कयूं। हाणे हींअर असां उन सॼे सिस्टम खे रिवैम्प पिया कयूं। हींअर सिडनी अकार्ड जो पाकिस्तान मेंबर पियो थिए, उन खां पोइ इहे माण्हू जिन खे हुनुर अचे थो, उहो चइबो आहे न त जेको आहे सो वखर सो वहा जो पए पुराणो न थिए। त उहो जेकॾहिं तव्हांखे इलेक्ट्रिशियन जो कमु अचे थो, प्लम्बिंग जो कमु अचे थो, त तव्हां एतिरा ॾोकड़ कमाए सघो था डेलीअ जे हिसाब सां,
जो हो चइबो आहे हुनर ऐं इल्म ॿई ॿिन्ही जो मेलाप ज़रूरी आहे त अॻिते तव्हां वधी सघो था। बिल्कुलु त इन पासे ॾे तवजो। हाणे मां नौशहरो फिरोज़ ज़िले जो आहियां। सही। हाणे असां वटि ट्रेजेडी ॾिसो त सिंध में कराची ऐं हैदराबाद अर्बन एरियाज़ आहिनि, जी पर नौशहरो फिरोज़ असांजो साहती परगिणो, साहत मीन्स लिटरेचर। नौशहरो फिरोज़ ज़िले में असां वटि हिक बि यूनिवर्सिटी न आहे। जी यूनिवर्सिटीज़ जा कैंपसिस आहिनि। हाणे उहे कैंपस उन्हनि जी हालत अहिड़ी आहे जो ॼण तव्हां वञो त हिकिड़ो प्राइमरी स्कूल स्कूल खां हालांकि मां एप्रिशिएट कंदुमि त असांजी सिंध गवर्नमेंट तव्हांखे हैरत थींदी त टई प्रोविंसेस जूं HECs मिली 31 बिलियन रुपीस ॾियनि थियूं। अच्छा। बलोचिस्तान, KPK ऐं पंजाब। सिर्फ़ असांजी सिंध गवर्नमेंट 41 बिलियन ॾिए थी असांजी यूनिवर्सिटीज़ खे। 30 गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ आहिनि। त मूंखे मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त जे सुठी लीडरशिप आहे उनखे सही सिमत में इस्तेमाल थो कयो वञे त उहे शयूं अॻिते वधनि थियूं ऐं उन जो नालो बि थिए थो। बिल्कुलु सो इहा तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे। अच्छा, असांजी यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन में तव्हां इहा ॻाल्हि महसूस कयो त ॿ शयूं जंहिंजे करे असांजी यूनिवर्सिटीज़ जी रेपुटेशन जेका आहे त ॿाहिरि काउंट थी थिए, जंहिंमें तव्हांजी परफॉर्मेंस मेजर थी थिए। हिकिड़ी ओरिक रिसर्च इनोवेशन एंड कमर्शलाइजेशन ऐं ॿी QEC क्वालिटी एनहांसमेंट। हाणे असांजी यूनिवर्सिटी जी ओरिक जूं 29 मार्कूं 29 आउट ऑफ 100 बॉटम मोस्ट। HEC नो कैटेगरीज़ W X Y Z ऐं उन खां पोइ 0 कैटेगरी। हाणे हिक साल में असां उनखे रिवैम्प करे अल्हम्दुलिल्लाह असां पेटेंट फाइल कया आहिनि UK जा। असां 29 खां खणी 54 ते पहुता आहियूं, 25 नंबर जो जंप। QEC असांजी क्वालिटी एनहांसमेंट सेल 40 मार्कूं ऐं हींअर मां एक्सपेक्ट कयां थो त इंशाल्लाह 70 मार्कूं ईंदियूं। त ॾिसो, इन करे आस्ते आस्ते हो चइबो आहे न फुड़ी फुड़ी तलाव आहे, ग्रेजुअली असां उनखे इंप्रूव कयूं पिया, पर अञा काफ़ी शइ जी ज़रूरत आहे। इहा त थी वई तव्हांजी यूनिवर्सिटी जी ॻाल्हि जेका तव्हांजी लीडरशिप में हली रही आहे। मां अगरि सिंध जी ॿियनि सरकारी यूनिवर्सिटियुनि जी ॻाल्हि कयां त उन्हनि में सभिनीनि खां वॾा मसइला कहिड़ा दरपेश अचनि था ऐं छा उन्हनि जो जेको मौजूदा निसाब आहे उहो मार्केट जी ज़रूरतुनि खे पूरो करे थो? छा असांजो ॿार जॾहिं डिग्री हथ में खणी ॿाहिरि मार्केट में वञे थो त उहो मार्केट ओरिएंटेड आहे डिग्री? ॾिसो मैडम, हाणे इन करे यूनाइटेड नेशंस जो तव्हां वञो न त 17 SDGs सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स। हाणे हर यूनिवर्सिटी खे इहो टास्क मिलियो त तव्हां 4 सस्टेनेबल गोल सिलेक्ट कयो जंहिंजे अगेंस्ट में तव्हांजी परफॉर्मेंस मेजर थींदी। असां पंहिंजी टीम खे घुराए, ॾिसो न, माण्हू इहे ई जेके तव्हांजे इर्द गिर्द इन्हनि खां कमु वठिणो आहे, इन्हनि में एक्सीलेंस डेवलप करणी आहे ऐं जेके सुठा माण्हू उनखे प्रोमोट करणो आहे ऐं उहे माण्हू जेके ट्रबल मेकर आहिनि उन्हनि खां तव्हां जान त नथा चई सघो, उनखे कॉर्नर तव्हांखे करणो आहे, मथे उन्हनि माण्हू खे आणणो आहे जेके मेरिटोरियस आहिनि। ठीकु आहे। हाणे उन में मां 4 असां SDGs सिलेक्ट कया पंहिंजी यूनिवर्सिटी। पहिरियों त क्वालिटी एजुकेशन। जॾहिं असां एजुकेशन में वञूं था, जेको मां ॿुधायां त माण्हुनि खे फ़र्क़ु हुअणु घुरिजे त एजुकेशन ऐं क्वालिटी एजुकेशन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। काफ़ी यूनिवर्सिटियूं BS जूं डिग्री ॾियनि थियूं, मां कंहिंजो नालो न खणंदुमि, न ई कंहिं ते तनक़ीद कंदुमि, पर ॿार ओॾे था वञनि छाजे करे IBM में ॿार। पर अगरि खणंदो त ॿारनि खे अवेयरनेस मिलंदी इन शइ सां, मिलंदी ऐं उन्हनि खे ख़बर। ऐं जेतिरी यूनिवर्सिटी जो स्टैंडर्ड हायर हूंदो उतां डिग्री वठण ओतिरी सड़ाई हूंदी जो तव्हांखे फैसिलिटीज़ हूंदियूं। नंबर 2 असांखे जेंडर बैलेंस। ॾिसो, असां वटि ॿारहाड़ीअ में औरतुनि खे तालीम ॾे मोकिलणी वॾो मसइलो आहे। उन करे असां पंहिंजे नियाणियुनि खे हिमथायूं था त उहे अॻिते अचनि। हाणे हींअर मुंहिंजी यूनिवर्सिटी में रेशो तक़रीबन 30% लेडीज़ आहिनि, गर्ल्स आहिनि ऐं 70% जेंट्स आहिनि। ऐं उहे ॿारहाड़ी जो अचनि थियूं, जे उनखे मौक़ो मिले थो न, अपॉर्चुनिटी आहे, त एॾो शाइन थियूं कनि उहे असांजूं वधियूं। ऐं तव्हां ख़बर आहे त हदीस मुबारक में मौला अली जो कौल बि तव्हां ॿुधो हूंदो त जे मर्द सुधरियो त हिकिड़ो फर्द सुधरियो ऐं औरत सुधरी त पूरो ख़ानदान सुधरियो। त उहा पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजे घर लाइ, सभिनी लाइ हिकिड़ो मिसाल थी वञे। टियों असां खयोंसीं, इन ते ई थो अचां त जेको तव्हांजो जेको आहे न उहो इंडस्ट्री एकेडेमिया कोलैबोरेशन। इहा तमामु, त असां जेको तव्हां सवाल कयो न त करिकुलम उहो पढ़ायो वञे थो जेको फील्ड में ज़रूरत आहे। हाणे असां जीअं सेरेमोनियल शयुनि में फाथल आहियूं, असां हिकिड़ो सब्जेक्ट इंट्रोड्यूस कयोसीं एंटरप्रेन्योरशिप या टेक्नोप्रेन्योरशिप। टेक्नोप्रेन्योरशिप जो मतिलबु आहे त तव्हां बजाए इन जो गवर्नमेंट जॉब्स ॻोल्हियो, घुमंदा वतो, फिरंदा वतो, हुननि जे पुठियां, हुन माण्हूअ जे पुठियां हुन जी सिफारिश ॻोल्हियो, उन खां हटी करे तव्हां पाण पंहिंजो बिज़नेस स्टार्ट कयो। कंप्यूटर जो बिज़नेस स्टार्ट कयो, ॿियो तव्हां जेको आहे सो होटलिंग जो बिज़नेस स्टार्ट कयो, त जॉब सीकर जे जाइ ते तव्हां जॉब गिवर थियो, पाण बि तव्हां एम्प्लॉयड थी वियो, 10-15 ॿियनि बि पंहिंजनि दोस्तनि खे बि रखी छॾियो। इहा हिकिड़ी ॻाल्हि थी न। त असां वटि उहो टेक्नोप्रेन्योरशिप में छा थो कयो वञे त
त सवाल थो कयो राइट 10 प्रिंसिपल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप हाणे वरी उहो थ्योरिटिकल ॻाल्हि त जेसिताईं प्रैक्टिकल उहा शइ इम्प्लीमेंट न कंदो उहा शइ अॻिते न वधंदी ऐं इहा ई तव्हां ॾिसो न त जेका क्वालिटी एजुकेशन आहे ॿाहिरि तव्हां वञो त घटि टाइम में प्रिसाइज़ वर्क थिए थो असां ॿियनि जूं सुठियूं आदतूं छो नथा अपनायूं असां ॿाहिरिनि ते तनक़ीद करण में त ॿाहिरि आहियूं पर जॾहिं हुननि जूं सुठियूं ॻाल्हियूं अचनि थियूं त उन्हनि खे अडॉप्ट करण में पोइते आहियूं ऐं चोथों मां खयो पार्टनरशिप्स उन करे अल्हम्दुलिल्लाह हींअर वर्ल्ड यूनिवर्सिटी सां मां हाणे कैनेडा हुउमि कैनेडा में उते काफ़ी माण्हुनि सां मुलाक़ातियूं थियूं उन्हनि खे इहा ख़बर पई त कहिड़े नमूने सां असांजा जेके सिंधी फिलैंथ्रोपिस्ट आहिनि असांजा सिंधी एंटरप्रेन्योर्स आहिनि कीअं उहे केॾो उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे न सो चाह हुआ त असां सिंध जी ख़िदमत कयूं उन्हनि खे इनशाअल्लाह हेॾे वठी ईंदासीं त उहे हिते कनि ऐं असांजा ॿार सही रस्ते ते वञनि त पूरी सिंध सुधरे ऐं सिंध अॻिते वधे त पाकिस्तान अॻिते वधे बिल्कुलु ईअं ई आहे सर ॻाल्हि कयूं था तहक़ीक़ जी त तहक़ीक़ में सिंध जूं जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे ॿियनि सूबनि खां पोइते छो आहिनि ऐं जीअं अवां टेक्नोप्रेन्योर जी ॻाल्हि कई ऐं AI जी ॻाल्हि असां कयूं त जेका मसनूई ज़हानत आहे इन जे दौर में सिंध जूं यूनिवर्सिटियूं AI जे लाइ केतिरो तयार आहिनि हाणे ॾिसो इहो तव्हांजो मल्टी डायमेंशनल क्वेश्चन आहे असां वटि हींअर मुंहिंजी यूनिवर्सिटी में तक़रीबन 70 PhD फैकल्टी आहे ज़बरदस्त PhD फैकल्टी में कुझु अहिड़ा आहिनि जेके वाक़ई पेटेंट फाइल था कनि इम्पैक्ट वारी रिसर्च कनि था ॾिसो असां वटि जेका रिसर्च थी HEC डेवलप थी उन जा तमामु अनेक फ़ाइदा थिया पर कुझु उन जा साइड इफेक्ट्स बि आहे जीअं दवा जो साइड इफेक्ट थींदो आहे कीअं त असां हिकिड़ी रेस में लॻी वियासीं पेपरनि जे में तव्हां मुंहिंजो नालो ॾियो मां तव्हांजो नालो ॾियां पेपर वधी वेंदा ताड़ियूं वॼायूं हिन जा 15 पेपर थी विया प्रोफेसर हाणे ॾिसो हिकिड़ा माण्हू प्रोटोकॉल्स ते रिसर्च था कनि हाणे उन जी छा एप्लीकेशन आहे फील्ड में तमामु घटि त उहा जेका इम्पैक्ट वारी रिसर्च आहे जंहिंजो असांजो कारण हिकिड़ो ऐं असांजे मुआशिरे खे हुनजो लाभ मिले ठीकु आहे न असांजी हिकिड़ी एग्रीकल्चर कंट्री आहे सिंध असांजी एग्रीकल्चर आहे एग्रीकल्चर खे वधाइण लाइ ऐं उन खां पोइ क्लाइमेट चेंज आहे हींअर वॾो प्रॉब्लम आहे ॿोॾ आई केॾो मसइला थिया केॾा वीचारनि जा घर लुड़ी विया इहा रिसर्च आहे उन खां पोइ कंप्यूटिंग ते असांजा ॿार अॻिते था वधनि जीअं तव्हां ॻाल्हि कई आर्टिफिशियल इंटेलिजेंस हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस असां हर कोर्स में एम्बेड कयो आहे त ॿारनि खे ख़बर हुजे कंप्यूटर जी अवेयरनेस हुजे त उन में उहे स्किल्स हुजनि पीपल आर सेलिंग देयर स्किल्स इन द मार्केट ॿार जेके वञनि था न उनखे इन करे नौकरी नथी मिले त मां 4 आउट ऑफ 4 CGPA खणियो आहे मां एतिरियूं मार्कूं खयूं गोल्ड मेडल इंडस्ट्री वारो माण्हू थो चए भई इहो तव्हांजो मुंहिंजे कहिड़े कम जो तव्हां मूंखे छा था खणी अचो मूंखे छा था ॾियो ऐं उन जी बेस ते उहे ॿार जेके कॉन्ट्रीब्यूट था कनि उहे ॿाहिरि बि वञनि था मास्टर्स डॉक्टरेट बि कनि था ॿाहिरिनि यूनिवर्सिटियुनि में वर्ल्ड रिसर्च में सिंध जी रिसर्च खे अॻिते वधाइनि था ऐं मुंहिंजे ख़्याल में इन प्रैक्टिस ते इहो थोरो स्लो प्रोसेस आहे जेकॾहिं असां इन एक्सीलेंस ते गामज़न रहियासीं त इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे त असां वटि सिंध में ॿाहिरि जा बि स्टूडेंट ईंदा फॉरेन स्टूडेंट्स ईंदा ऐं असांजी सिंध जूं यूनिवर्सिटियूं अॻिते वधंदियूं थोरी असांखे पोइवारी ऐं थोरी पैटर्न जी ज़रूरत आहे त जेके असांजा जेके वॾनि पोस्टुनि ते ख़ासि तौर ते सियासी माण्हू आहिनि उन्हनि खे दिलि में जज़्बो बि आहे असांजे मथां हथु रखनि त असां अॻिते वधूं सर अवां बिल्कुलु सही ॻाल्हि कई रिसर्च जे हवाले सां नौजवाननि जी डिग्रियुनि जे हवाले सां रोज़गार जे हवाले सां हाणे अचूं था औरतूं जेके अवां जी यूनिवर्सिटी में 30% आहिनि ऐं सिंध जी यूनिवर्सिटी में बि सर्व करे रहियूं आहिनि उन्हनि सां जेके हैरेसमेंट जा इशूज़ थियनि था उहे अॼुकल्ह वाक़िया असां ॾिसूं था त वधंदा था वञनि भला इन्हनि खे रोकण लाइ छा करणु घुरिजे उनखे ॾिसो 2-3 ॻाल्हियूं आहिनि उन में हिकिड़ो त असां हरासमेंट कमेटी ठाही आहे त उन्हनि खे चेक कयो वञे उन्हनि जे मथां असां विजिलेंट वॉच रखियो आहे ऐं अलाह साईं रहम करे अहिड़ा वाक़िया थियनि था न चाहण जे बावजूदि पर जे उन्हनि जे मथां तव्हां चेक रखंदव ऐं उन्हनि खे पहिरियां त प्रॉपर एजुकेट करण जी ज़रूरत आहे त इन्हनि ग़लति ॻाल्हियुनि खां पाण खे हटाइणो आहे हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त उन जे मथां असां इहो बि रखियो आहे त कोशिशि करे अहिड़ो एनवायरमेंट क्रिएट कयूं जो उन्हनि खे हिकिड़ो कंजीनियल एनवायरमेंट हुजे जंहिंमें उहो रिसर्च स्पोर्ट्स इन्हनि एक्टिविटीज़ तरफ़ असांजूं अदियूं अचनि उहे वधनि ऐं को बि उनखे ग़लति पासे ॾे राग़िब न करे हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त उन जे मथां असां इहो बि रखियो आहे त कोशिशि करे जेके अहिड़ियूं जॻहूं जिथे का लेडी अकेली थी वञे कंहिं प्रोफेसर ॾे त उन सां गॾोगॾु
त असां इहो चेक रखियो आहे त भई उन ते बहितर इहो आहे त 2 या 3 असांजूं अदड़ियूं गॾिजी वञनि, या जेकॾहिं कोई छोकिरो कोई वञे थो कंहिं लेडी प्रोफेसर ॾे त उहे बि 2 या 3 गॾिजी वञनि त कोशिशि करे भला हुन सां गॾु 2-4 ॼणियूं छो वञनि। उहो इन करे जो ॾिसो उन में इहो थींदो त घटि में घटि असां उनखे हिकिड़े लिहाज़ खां पंजो हणंदासीं, कंट्रोल कंदासीं, ऐं उन खां पोइ असां वटि ॾिसो जेके अहिड़ियूं पब्लिक प्लेसिस आहिनि उते वीडियो कैमरास बि आहिनि, उनखे बि ऑब्ज़र्व कयो थो वञे। कमेटी कोशिशि हतल मुमकिन इहा आहे त अहिड़े क़िस्म जा वाक़िया पहिरियां त थियनि ई न, जे थियनि त उनखे उते जो उते स्टॉप कयो वञे। जीअं नियाणियुनि खे हिकिड़ो उत्साह त मिले, हो तालीम लाइ घरां निकिरनि थियूं, अचनि थियूं, उन्हनि वीचारनि सां इहो प्रॉब्लम आहे त साईं असां वञूं, वरी घर वापसि वञूं, पेरेंट्स पढ़ण ॾींदा न ॾींदा, मुंहिंजूं जेके नंढड़ियूं अदियूं आहिनि, मुंहिंजूं नियाणियूं आहिनि, उन्हनि ते छा असरु पवंदो। त इहे सभु फैक्टर्स इन्वॉल्व आहिनि। इन्हनि खे काफ़ी कॉम्प्रिहेंसिव नमूने सां अल्हम्दुलिल्लाह यूनिवर्सिटी में असां डील कयूं था। काफ़ी इहो प्रॉब्लम ख़तम त न थिया आहिनि पर घटि ज़रूर थिया आहिनि। अवां सम्झो त घटि थी विया आहिनि, बट स्टिल उहे केसिस जेके आहिनि असां वटि यूनिवर्सिटीज़ में वधंदा था वञनि। जीअं ॾिसजे त अगरि हिकिड़ी न्याणी आहे ऐं को मेल टीचर आहे त उन जा वाक़ियात त मां सम्झां थी त सिंध जी यूनिवर्सिटीज़ में अञा इंक्रीज़ पिया थियनि, बजाए हिन जे जो डिक्रीज़ थियनि या उन मां उनखे का ख़ातिर का वाज़े उनखे का सज़ा मिले। बिल्कुलु उन लाइ पनिश बि आहे। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु केसिस थिया, मां कंहिं पर्टिकुलर यूनिवर्सिटी जो नालो न खणंदुमि, पर उन्हनि खे इहा सज़ा बि ॾिनी वई, उन्हनि जे लाइ हिकिड़ो अहिड़ो मिसाल काइमु कयो वियो त जीअं इहो केर बि न करे सघे। ऐं ॾिसो इहो ॿिन्ही पासनि आहे। इहा तव्हां तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि ज़हन में ज़रूरु रखो त अहिड़े नमूने सां कुझु माण्हू इनखे मिसयूज़ बि कनि था, ऐं मिसयूज़ कनि था माना इहा सिर्फ़ु हरासमेंट गर्ल्स सां नथी थिए, गर्ल्स सां वधीक थिए थी, देयर इज नो डाउट इन दैट, पर कुझु जेंट्स सां बि थिए थी जेके उन्हनि ते ग़लति इल्ज़ाम लॻाए था वञनि, त उनखे बि तव्हांखे काउंटर चेक करणो आहे त जीअं को इन जो इहे जेके रूल्स रेगुलेशन आहिनि जेके प्रोटेक्शन जो ग़लति फ़ाइदो न वठे। पर अल्हम्दुलिल्लाह असांजूं वधियूं आहिनि, उनखे असां इनकरेज कयूं अॻिते अचनि। मूंखे उमेद आहे त ॾिसो उहो जीअं चवंदा आहिनि न त इहे प्रॉब्लम्स आहिनि, पर जेकॾहिं सही नमूने सां तव्हां हिकिड़ो सिंसियरिटीअ सां इनखे हल कयो त मूंखे यकीन आहे त असां इन्हनि मसइलनि खे न सिर्फ़ु बंजो ॾींदासीं पर ओवरकम करे इन्हनि जो मुकमल तौर ते जड़ खां ख़ात्मो करे छॾींदासीं। इंशाअल्लाह ज़रूर इहा थींदो। सर, सिंध जो जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि असां ॻाल्हि करियूं त उहे डिग्रियूं त ॾियनि थियूं, पर उहे ॿार खे प्रोफेशनलिज़म छो नथियूं सेखारीनि, या उनखे जेका असांजा नए दौर जा तक़ाज़ा जेके चइजनि न उहे उन ॿारनि में नथा अचनि। हाणे उन में मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदुमि त जनरल जेके असां वटि टेक्निकल यूनिवर्सिटीज़ आहिनि या जनरल यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन में सॉफ्ट स्किल्स ते घटि तवजह ॾिनी वई। उन करे हींअर असां इहो बि कयो आहे त जेके करिकुलम बि असां डेवलप था कयूं HEC लेवल ते, पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जे प्लेटफॉर्म तां, मां तक़रीबन 15 NCRC जो मेंबर आहियां, करिकुलम रिव्यू कमेटीज़ जो, NTC नेशनल टेक्नोलॉजी काउंसिल, पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल। त इन्हनि जे तरफ़ां त असां कोशिशि इहो था कयूं त हिकिड़ो सुठो असां इंसान डेवलप कयूं, उहो मैथ्स में बि सुठो हुजे, उन सां गॾोगॾु उहो हिकिड़ो सुठो ह्यूमन बीइंग बि हुजे, उनखे इहे सब्जेक्ट जीअं अकाउंटिंग आहे, ऑर्गेनाइज़ेशनल बिहेवियर आहे, मैनेजमेंट साइंसिस जा बि हिकु सब्जेक्ट उहो पढ़ियल हुजे, हिकु अधु उनखे सोशल साइंसिस जा बि सब्जेक्ट अचनि, त जीअं उहो जॾहिं मुआशिरे में वञे निकिरे त उनखे एथिकल वैल्यूज़ हुजनि ऐं टेक्निकली बि साउंड हुजे। छाकाणि जो ॿिन्ही जो जॾहिं मेलाप थींदो न तॾहिं उहो मुआशिरे में प्रोडक्टिव थींदो ऐं मुआशिरे खे कुझु ॾेई सघंदो। सर, अगर तालीम ऐं तहक़ीक़ जे बारे में ॻाल्हि कजे त जेके असां वटि थ्योरीज़ आहिनि या जेके असां वटि करिकुलम में OB ऐं ब्लूम्स टेक्सोनॉमी खे असां कीअं इम्प्लीमेंट करे सघूं था? ॾाढो सुठो सवाल कयो तव्हां। OB आहे बेसिकली आउटकम बेस्ड एजुकेशन। हाणे ॾिसो त असां वटि ॿ तमामु पुराणियूं काउंसिल्स हुयूं, हिकिड़ी पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल इंजीनियर्स लाइ, BPMDC पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल। हाणे इहे देयर एक्ट्स आर देयर ऐं दे आर एक्ट्स ऑफ पार्लियामेंट। उन करे तव्हां ॾिसो त पुराणे दौर में उहो चवंदा त बाबा नंढड़ी ॼमे त उनखे डॉक्टर करिणो आहे, नंढड़ो ॼमे उनखे इंजीनियर करिणो आहे, ऐं इन्हनि ते तवजह ॾिनी वई। उन करे तव्हां ॾिसो त हींअर असांजी इंजीनियरिंग ऐं मेडिकल एजुकेशन एट पार आहे UK, USA, कैनेडा, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड सां। हाणे ई एक्रीडिटेशन काउंसिल थैंक्स टू हायर एजुकेशन कमीशन त HEC जी तरफ़ां मुख़्तलिफ़ फील्ड्स जो एक्रीडिटेशन काउंसिल थियूं, नेक्टी आहे एजुकेशन जी जेका तव्हां उन अवेयर आहियो, NCAC आहे कंप्यूटिंग जी, NBAC आहे तव्हांजी जेको आहे सो जी, एग्रीकल्चर काउंसिल आहे, फार्मेसी जी काउंसिल आहे, अलाइड हेल्थ साइंसिस जूं काउंसिल्स आहिनि।
त उहा काउंसिल आहे जो उन जे मथां चेक थो रहे। हाणे असां पाण बि बीइंग पी प्रोग्राम इवेल्युएटर मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में असां चेक कंदा आहियूं उन्हनि जो इंफ्रास्ट्रक्चर अहिड़ो आहे जिते ॿार पढ़ी सघनि कंजीनियल एनवायरमेंट, लेबोरेटरीज़ एतिरियूं आहिनि जो ॿार प्रैक्टिकल्स करे सघनि। ॿ ॻाल्हियूं, उन खां पोइ फैकल्टी आहे जेका क्वालिफाइड ऐं रेलेवेंट फैकल्टी आहे, ऐं करिकुलम जेको आहे उहो अपडेटेड आहे या करिकुलम आउटडेटेड असां पिया था पढ़ायूं जेको 100 साल पहिरियों या 1947 जो ठहियल हो। अच्छा, उन खां अलावा हाणे ॾिसो इहो ओबी जेको सिस्टम आहे इहो न सिर्फ़ु इंजीनियरिंग में पर कंप्यूटर साइंस में, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में, सभिनी फील्ड्स ते आहे। ओबी आहे छा? आउटकम, जेको तव्हां आउटकम तव्हांजो आहे हिकिड़ो स्टूडेंट जेको तव्हांजो वञे थो मार्केट में, उहो जॾहिं वञे थो त उन में उहे सभु स्किल्स हुजनि जेके नीडेड आहिनि मार्केट में। उनखे असां OBA हिकिड़ो टर्म यूज़ कंदा आहियूं, आउटकम बेस्ड एक्रिटेशन। उहो एक्रिटेशन असांजूं एक्रिटेशन बॉडीज़ कंदियूं आहिनि, जीअं मां तव्हांखे मिसाल ॾिनो कंप्यूटिंग काउंसिल आहे, PEC आहे। ऐं ॿियो इहो आहे त ॿार खे असां तोतो न ठाहियूं जेको रटो हणंदो हुते, जेको पुराणे दौर में त बाबा मूंखे यादि आहे त हिकिड़ो दोस्त असांजो चवंदो त मूंखे चई मां सवाल यादि कयो आहे, ॿुधो हाणे सवाल वठो मां ॿुधां। हाणे उन में चई दीज एलिमेंट्स आर वाटर लाइट। मां चयो वाटर लाइट जो छा मतिलबु? चई बिजली पाणी। हाणे असुल में वाटर टाइट हो, उनखां टीए जी अड़ी ॼण विसरी वई त वाटर लाइट चई छॾियो। त ब्लूम्स टेक्सोनॉमी आहे त लेवल्स आहिनि, तव्हांजी नॉलेज लेवल आहे, उन खां पोइ कॉम्प्रिहेंशन आहे, तव्हांखे कॉम्प्रिहेंड करिणो आहे, उन खां पोइ एप्लीकेशन जी लेवल आहे, उन खां पोइ वरी जेको आहे सो तव्हांजी जेको आहे सो आहे एनालिसिस आहे, सिंथेसिस आहे, ऐं उन खां पोइ इम्प्लीमेंटेशन। हाणे इहो त थी वियो कॉग्निटिव फेज़। वरी तव्हांजो साइकोमोटर फेज़ आहे, त प्रैक्टिकल हैंड्स ऑन एक्सपीरियंस तव्हांखे कहिड़ो कहिड़ो आहे, उन जा कहिड़ा कहिड़ा स्टेजिस। तव्हांजो अफेक्टिव डोमेन आहे। त ब्लूम्स टेक्सोनॉमी तहत हिकिड़े ॿार खे जॾहिं उहो यूनिवर्सिटीअ मां निकिरे थो त एतिरो त उहो वेल वर्स्ड थी थो वञे जो पाण खे बि हुनखे ॼाण आहे ऐं उहो मुआशिरे में ट्रांसफर बि करे थो। छाकाणि ॾिसो न, ॿ टे ॻाल्हियूं हूंदियूं न, जॾहिं मां त तव्हांखे ॿुधायां त सिलेक्शन बोर्ड्स में मां 3 ॻाल्हियुनि खे अहमियत ॾींदो आहियां। हिकिड़ी ॻाल्हि त टेक्निकली उहो माण्हू केतिरो साउंड आहे, पंहिंजी फील्ड जी हुनखे ख़बर न आहे त हुनखे का बि ख़बर न आहे। ॿियो इहो त जेका नॉलेज अथसि ॿिए ॾे डिलीवर करे थो सघे। कम्युनिकेशन स्किल्स हुनजा केतिरा आहिनि, सॉफ्ट स्किल्स, बॉडी लैंग्वेज, नॉन वर्बल हुनजा स्किल्स केतिरा सुठा आहिनि, जेस्चर्स, पोस्चर्स, आई कॉन्टेक्ट। त इहो तमामु इम्पोर्टेंट आहे त ॿिए ॾे ट्रांसफर करे। ऐं सभ खां इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे नंबर 3। उहा नंबर 3 मां छा चवंदा त एज़ अ ह्यूमन उहो कीअं आहे, एथिकल वैल्यूज़ अथसि छा, उहो माण्हू ग्लोबली पंहिंजो पाण खे मञराए सघे थो त मां ग़लति खे ग़लति चवां ऐं सही खे सही चवां। उस्ताद चवराइण जे क़ाबिल आहे। बिल्कुलु बिल्कुलु सर। अच्छा सर, ॻाल्हि कंदासीं अव्हांजी यूनिवर्सिटी जी, त जिते जेके आहिनि से ज़ाहिर आहे कुझु अंडर प्रिविलेज एरियाज़ मां बि ॿार ईंदा हूंदा, अव्हां ताईं रसाई कंदा हूंदा, त अव्हां उन्हनि जी माली सहायता कीअं था कयो? अल्हम्दुलिल्लाह, ॾिसो हींअर त मां चवंदुमि त असांजी सिंध HEC तरफ़ां, फेडरल HEC तरफ़ां स्कॉलरशिप्स आहिनि। जेको ॿार अचे थो उनखे तमामु घणियूं स्कॉलरशिप्स मिलनि थियूं, जंहिंमें हुनजो ख़ासि तौर ते अंडर ग्रेजुएट जो त ख़र्च पूरो थी थो वञे, प्लस कुझु एडिशनल बि मिले थो त हर महीने 2-3 हज़ारनि मां जंहिं मां उहो पंहिंजो खाधे जो ख़र्च पूरो करे, को थोरो घणो हल्को फुल्को पंहिंजे माउ पीउ लाइ नंढिड़ो गिफ्ट वठी वञे। ऐं उन खां पोइ 2 क़िस्मनि जूं स्कॉलरशिप्स आहिनि, हिकिड़ियूं मेरिटोरियस आहिनि, ॿियो आहे जेके आहिनि नीड कम बेस्ड मेरिट आहिनि। उन में इहो आहे त तव्हां जा उहे ॿार जेके ग़रीब आहिनि, पुअर फैमिलीज़ मां अचनि था, जंहिंजी इनकम घटि आहे, उन्हनि खे स्कॉलरशिप मिलंदी उन जी गुरबत जे करे। ठीकु आहे न। ऐं उन खां पोइ असां चेक कंदासीं त आया उनखे बि ॾाढो असांजो हिकिड़ो कॉम्प्रिहेंसिव प्रोसेस आहे। असां पंहिंजा माण्हू मोकिलींदा आहियूं त घर कचो अथसि पको अथसि, घर में फैमिली मेंबर घणा आहिनि, यूनिवर्सिटी जी तालीम या कॉलेज जी तालीम, स्कूल जी तालीम प्राइवेट मां आहे या गवर्नमेंट स्कूल मां वरिती, ऐं उन खां पोइ कहिड़े नमूने सां उहो स्ट्रगल करे हिते पहुतो आहे, त उनखे चेक करण जा इहे नमूना आहिनि। ऐं उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह उहे जेके ॿार ओॾां अचनि था, उन ते जे थोरी तव्हां तवजो ॾियो था त उहे वधीक सुठे नमूने शाइनिंग स्टार्स थी था वञनि। ऐं ॿिया अहिड़े नमूने सां घणा मेरिटोरियस ॿार आहिनि, मिडिल क्लास फैमिलीज़ जा आहिनि। हाणे उनजी इनकम त आहे, उन ब्रैकेट में अचनि था, हाणे उन्हनि वीचारनि कहिड़ो रोकियो, उन्हनि खे त स्कॉलरशिप खपे न, त उहे मेरिट वारियूं बि असां वटि स्कॉलरशिप्स आहिनि। प्लस असां हाणे हींअर OGDCL वारनि सां हिकिड़ो जेको आहे सो MOU असां करणु वञूं पिया, जंहिंमें उहे असांजे कुझु ॿारनि खे स्पॉन्सर कंदा। आई एम थैंकफुल टू देम। असांजो इहो प्रोसेस में आहे। अहिड़े नमूने सां ॿिया कुझु मुखैर हज़रात आहिनि। हींअर मुंहिंजी प्लानिंग इहा आहे त जीअं नओं सेमेस्टर स्टार्ट थिए, मां डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स खे अप्रोच कयां त जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे उन्हनि खां स्कॉलरशिप्स वठूं, बैंक्स आहिनि उहे स्पॉन्सर थियूं कनि जेके असां वटि आहिनि, त उन्हनि जो CSR कंपोनेंट आहे जंहिंखे असां तमामु घटि टच कयो आहे। ठीकु आहे न, उन खे असां यूटिलाइज़ कयूं त जीअं ॿारनि लाइ हिकिड़ो रस्तो खुले। ॾिसो न, पूरी लाइफ तव्हांजी हिकिड़ी स्ट्रगल आहे, ऐं
उन स्ट्रगल में जेतिरो अॻिते वधंदव अलाह साईं तव्हांखे ओतिरो ओतिरो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे अव्हां जी। अच्छा, इहो जेको सॼो तव्हां स्कॉलरशिप जो प्रोसेस ॿुधायो त इहो स्टूडेंट्स इज़ीली अव्हां ताईं पहुची सघनि जी। था इन में, या इन में अञा कुझु स्टेप्स आहिनि? के बि स्टेप्स न आहिनि। स्कॉलरशिप जीअं थींदी आहे असां उनजी अनाउंस कंदा आहियूं, सभिनी स्टूडेंट खे उनजी अवेयरनेस ॾींदा आहियूं, उहे अप्लाई कंदा आहिनि, उनजी सेमेस्टर जी रिज़ल्ट असां चेक कंदा आहियूं, उन्हनि जो फाइनेंशियल बैकग्राउंड चेक कंदा आहियूं ऐं उन जे हिसाब सां उहा अच्छा कुझु कम्युनिटीअ जूं स्कॉलरशिप आहिनि, जीअं मेमून कम्युनिटीअ जी स्कॉलरशिप थी वई, या जीअं खोजा कम्युनिटीअ जी स्कॉलरशिप आहे, या का डिस्ट्रिक्ट स्कॉलरशिप आहे, उहो चवंदा आहिनि असांजे ज़िले वारे खे इहा मिले, बिस्मिल्लाह तव्हांजे ज़िले में जेके ॿार आहिनि जेके लाइक़ ॿार आहिनि असां उन्हनि खे ॾींदासीं। त उहे जेके कम्युनिटीअ में बि कमु कनि था उहे बि मतिलबु त हिकिड़ो सम्झो हिकिड़ो पॉज़िटिव स्टेप आहे जंहिंखे असां करे उन्हनि ॿारनि खे उन जो फ़ाइदो मिले थो जेके उन सां बिलोंग था। ज़बरदस्त, तमामु इहो तव्हां सम्झायो त ख़ैर जो बि कमु आहे हिकिड़ो, त जेको अगरि जे ॿार में जुस्तजू आहे ऐं पढ़ण जो शौक़ु अथसि ऐं उनखे तव्हां उन राह जी तरफ़ वठी था वञो, उनजी मदद था कयो, त इहो हिकिड़ो तमामु वॾो सुठो कमु आहे। आई रियली एप्रिशिएट इट। सर, प्रोग्राम खे हाणे पंहिंजे पुॼाणीअ ते पहुचाइण जो वक़्तु अची वियो आहे। मां चाहींदसि त जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि ऐं ॿुधंदड़ आहिनि जेके अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, छा पैगाम ॾियणु चाहींदव असांजे नौजवाननि खे? महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे अपॉर्चुनिटी ॾिनी मां ॻाल्हायां पंहिंजे नौजवान नस्ल सां जंहिंजो हक़ बि आहे असां ते। असां जॾहिं कंहिं उहिदे ते पहुचूं था त असांजो फर्ज़ु आहे त उनखे सही नमूने सां निभायूं जीअं ॿियनि लाइ बि मिसाल थिए, ऐं पंहिंजो मैक्सिमम पोटेंशियल ॾियूं ऐं हतल मुमकिन कोशिशि कयूं त जीअं सभिनी लाइ असां कारआमद फ़र्द साबित थियूं। जीअं हदीस मुबारक में आहे न त ख़ैरुन्नास मई अनफ़उन्नास, भले में भलो इंसान उहा जेको ॿियनि जे लाइ वधि में वधि लाभ वारो फ़ाइदेमंद आहे। त लतीफ़ साईं जो ही शेर चई पोइ जेको आहे सो भली पुॼाणी कयूं पंहिंजे इंटरव्यू जी। त ॾिसो सुर ससुई जो आहे त माना जॾहिं उहो पुनुह ॾे वञे पई त केतिरी हुनखे स्ट्रगल करणी थी पई, त हलंदे हो त पुनुह ॾे पहिरें पंधु कंदे आसि, मां पहिरें उघाड़े वेंदमि पंहिंजी मंज़िल खे मरण लाइ। जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि भर घिसकंदी आसि, जे गोॾनि घिसकण छॾियो त ठूठनि भर ठिड़कंदी आसि, जे ठूठनि ठिड़कण छॾियो त चेल भर चुरंदी आसि, जे चेल चुरण छॾियो त सीने भर सुरंदी आसि, जे सीने सुरण छॾियो त हथनि सां हलंदी आसि, जे हथनि हलण छॾियो त अखियुनि सां ईंदी आसि, पोइ मिलिया त मिलंदा आसि न त घोरी जान जतन। पोइ तव्हां ॾिसो तव्हांजी लाइफ हिकिड़ी लिमिटेड आहे, जेतिरो तव्हां मंज़िल माणियो, जेतिरो तव्हां उनजे क़रीब पहुचो, पोइ ॿियो वरी उतां वठंदो। जीअं हो हूंदी आहे न हिकिड़ी रेस हूंदी आहे, हिकिड़ो माण्हू हूंदो आहे पोइ उतां खां वठी ॿियो अॻिते वधंदो आहे, इहा चेन हूंदी आहे, इहा चेन आहे तव्हांजे लाइ। अलाह सुब्हानो व तआला तव्हांखे हिकिड़ो टास्क ॾिनो आहे, उहो तव्हांखे कंप्लीट करिणो आहे। क़ुरान शरीफ़ जी आयत बि आहे न तव्हांजी अलम नशर जी आख़िरी आयत, त फैज़ा फ़रक़ त फनसब व इला रब्बिक फरग़ब। जेको तव्हांखे न तव्हां वॾा नारा न हणो मां हीअं करे छॾींदुमि हूअं करे छॾींदुमि, जेको तव्हांजो लिमिटेड डोमेन आहे उन में तव्हां जेकॾहिं एक्सीलेंस क्रिएट कयो था त यू डिड योर जॉब, ऐं पोइ तव्हांखे रब ॾे रुजू करिणो। महिरबानी तव्हांजी वॾी एॾी। ज़बरदस्त, तमामु बहितरीनु मैसेज असां सभिनीनि जे लाइ, बल्कि सॼी दुनिया जे लाइ अव्हां हिकिड़ो अहिड़ो पैगाम ॾेई छॾियो त जेकर मंज़िल तव्हांखे मारणी आहे त इहे जेके ॾुखियायूं आहिनि, इहे जेके रस्ता आहिनि, इहे जेके बैरियर्स आहिनि, उहे तव्हांजे नसीब में ज़रूरु आहिनि, पर उन्हनि खे क्रॉस करणु ऐं उन्हनि खे ओवरकम करणु अव्हांजो कमु आहे। का बि शइ लिमिटेड न आहे अव्हां ताईं, दुनिया अव्हांजी आहे, कामयाबियूं माणे सघो था अव्हां। सो थैंक यू सो मच सर, अव्हां आयो, तमामु बहितरीनु ॻाल्हि ॿोल असांजी रही, तमामु काराइती ॻाल्हि ॿोल असांजी रही। मां सम्झां थी त नौजवान हिन मां ज़रूरु फ़ाइदो खणंदा, ऐं जेके एतिरियूं सुठियूं फ़ाइदेमंद उन्हनि जे लाइ जीअं यूनिवर्सिटीज़ जूं स्कॉलरशिप्स थियूं या डिग्रीज़ थियूं, सो इलाही कुझु डिस्कस कयोसीं असां। थैंक यू सो मच जी। नाज़रीन, हाणे वक़्तु थियो आहे प्रोग्राम जी पुॼाणी जो। वरी अव्हां जे साम्हूं हाज़िर थींदासीं सुभाणे नवनि महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।